अस्सलाम वालेकुम आरबीएस बिज़नेस रिसर्च अकेडमी में मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। वीडियो नंबर 25 पार्ट 2 ही जेका वीडियो आहे ही मुकम्मल तौर ते प्रैक्टिकल वीडियो आहे जंहिंमें असां सिखंदासीं त ऑर्थोगोनलाइजिंग जेका मॉडरेशन अप्रोच आहे उनखे असां कीअं प्रैक्टिकली अप्लाई कयूं पंहिंजी डेटा ते। दोस्तों जी तव्हां ॼाणो था त असां वटि टे बुनियादी तौर ते मॉडरेशन अप्रोचिस आहिनि, जेके जेका पहिरीं आहे प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच, उन खां पोइ आहे टू स्टेज मॉडरेशन अप्रोच ऐं टी जेका आहे उहा ऑर्थोगोनलाइजिंग अप्रोच यानी ऑर्थोगोनलाइजेशन मॉडरेशन अप्रोच। इहे टे अप्रोच आहिनि। सो इन हवाले खां तव्हां हिते ॾिसी रहियो इमेज जंहिंमें मुंहिंजो सभु वीडियो हिते अवेलेबल आहे, तव्हां जंहिंमें वीडियो नंबर 23 पार्ट 1 एंड पार्ट 2, वीडियो नंबर 24 पार्ट 1 एंड पार्ट 2 एंड वीडियो नंबर 25 पार्ट 1, ये सब वीडियोस अवेलेबल आहिनि। जे तव्हां इंटरेस्ट आहियो त ॿिनि मेथड में तव्हां उनखे ॾिसी सघो था। बहरहाल मां तव्हांखे एडवाइस कंदुमि हिन वीडियो खे ॾिसण खां अॻु में तव्हां इन जेका अमली इन जेका नज़रियाती यानी थ्योरेटिकल वीडियो आहे उहो तव्हां ॾिसी वठो त बहितर रहंदो, त पोइ बाआसन जेकी बि शयूं में थी रहियूं तव्हां सम्झी सघंदव। दोस्तों ही मुझे मॉडल आहे जंहिंमें क्वालिटी आहे ऐं उन खां पोइ लॉयल्टी आहे, सेटिस्फेक्शन, इहे मुंहिंजा टे इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि ऐं उन खां पोइ वेरिएबल मुंहिंजो डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो था त क्वालिटी ऐं सेटिस्फेक्शन ऐं लॉयल्टी इहे टे मुंहिंजा रिफ्लेक्टिव आहिनि ऐं उन खां गॾो गॾु जेको ही मुंहिंजो रिफ्लेक्टिव आहे। सो ही जहिड़ो तारुफ़ हुयो जेका असांजी इन मॉडल जो जंहिंखे असां रन कंदासीं ऑर्थोगोनलाइजेशन अप्रोच लॻाए करे। अचो त पंहिंजे कम खे शुरूआत कयूं, पर इन खां अॻु में मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम सुमरो आहे ऐं मां शाबती यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो। हिते तव्हां मुंहिंजो सर्टिफिकेट ॾिसी रहिया आहियो जेको मूंखे स्मार्ट पीएलएस अकेडमी तरफ़ां ऑनलाइन कोर्स पूरो कयो, उन नतीजे में मूंखे मिलियो जंहिंमें हू नओं कोर्स मूं पूरा कया। बहरहाल हाणे अचूं था त सभ खां पहिरियों असां हिन मॉडल ते ऑर्थोगोनलाइजेशन अप्रोच रन कयूं। त रन करण खां अॻु में बहितर इहो रहंदो त असां इन जी जेका मेजरमेंट मॉडल खे मेयर खे ॾिसूं त छा जेकी शयूं आहिनि उहे सही ठीकु आहिनि। मिसाल तौर ते एवी आहे, तव्हांजी क्रोन अल्फा आहे, कंपोजिट रिलायबिलिटी आहे, या ॿ टे ॿिया जेके इंडिकेटर्स आहिनि तव्हांजे मेजरमेंट मॉडल जा, छा उन मुताबिक़ इहो अची जो नथो अचे। इहो लाज़मी आहे त तव्हां जेके बि इहे शयूं आहिनि तव्हां इनखे पूरा कयो, उन खां पोइ तव्हां का टेक्निक अप्लाई कंदो त उहे रिज़ल्ट्स बहितर ईंदा। अचो त उन हवाले खां कमु कयूं। तमामु आसान आहे, बार बार मां खोड़ टाइम इहो डिस्कस कयो बि आहे, स्मार्ट पीएलएस में बि ईंदासीं। उन खां पोइ असां एवरीथिंग इज़ ओके, एवरीथिंग शुड बी सेम ऐं स्टार्ट कैलकुलेशन सां कंदासीं त असांखे पंहिंजा रिज़ल्ट्स मिली विया। हाणे उन रिज़ल्ट्स में असां सभ खां पहिरियों ॾिसंदासीं त असांजी आर स्क्वायर केतिरी आहे। आर स्क्वायर जेका असांजी आहे उहा आहे 4 यानी 46%, यानी 46% आर स्क्वायर मक़सद जा जेके टे इंडिपेंडेंट वेरिएबल आहे इनजो कंट्रीब्यूशन 46% आहे, तमामु सुठो कंट्रीब्यूशन आहे। ठीकु आहे। ऐं इन खां पोइ असां इन जे रिज़ल्ट्स में वञूं कंस्ट्रक्ट रिलायबिलिटी एंड वैलिडिटी में। हिन में थोड़ा मूंखे इशूज़ अचनि था। बहरहाल इहे तव्हां कोशिशि कयो त पंहिंजे जेको जॾहिं तव्हां एक्चुअल कमु कयो था पंहिंजी थीसिस ते त इहे इशू जेके हल थियणु घुरिजनि। मिसाल लॉयल्टी क्रोन अल्फा घटि आहे, इहो तव्हां हिनखे ॿ इंडिकेटर डिलीट कंदो, तव्हांजी क्रोन अल्फा होसि ताईं अची वेंदी, या कंपोजिट एवरेज में हिन में कुझु इशूज़ आहिनि, यानी इन जो के अहिड़ा इंडिकेटर आहिनि जंहिंजी 0.5 खां घटि आहे त तव्हां डिलीट कंदो त तव्हांजो अची वेंदो। बहरहाल जेके हिन में इहो कमु शुरू थी वेंदो त पोइ ज़ाहिर आहे ॾुखियो आहे। मुंहिंजी पर ॿियूं वीडियोस अवेलेबल आहिनि मेजरमेंट मॉडल ते, प्रैक्टिकल वीडियोस, तव्हां उन में इशू ॾिसी सघो था। हाणे असां जेको हिन वक़्तु आर स्क्वायर अची वई उहा 0.467 आहे। हाणे अचो त हिन में असां मॉडरेटर इंक्लूड कयूं। हाणे मॉडरेटर कीअं इंक्लूड करणु तमामु आसान आहे। सिलेक्ट खे राइट क्लिक कंदो त 8 मॉडरेटिंग इफेक्ट अची वेंदो। ठीकु आहे। हाणे हिन में असां सभ खां पहिरीं मॉडरेटर तौरु असांजो उहो आहे क्वालिटी, यानी क्वालिटी मॉडरेशन करे थी बिटवीन द बिहेवियर इंटेंशन एंड सेटिस्फेक्शन। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ हिते तव्हां ॾिसो था त प्रोडक्ट इंडिकेटर आहे, टू स्टेज आर्थो, ॿ जेकी वीडियोस आहे उन में मां प्रोडक्ट ऐं टू स्टेज, हाणे हिन में असां कंदासीं ऑर्थोगोनलाइजेशन। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ असां हिते ॾींदासीं मीन सेंटर, छो जो जॾहिं तव्हां थ्योरेटिकल वीडियो ॾिसंदव त हिन जेको अराउंड जेको आहे उहो असां मीन सेंटर हूंदो आहे। ठीकु आहे। तो इन करे असां मीन सेंटर ॾींदासीं, स्टैंडर्डाइज़ ऐं अनस्टैंडर्डाइज़ कोन ॾींदासीं। ठीकु आहे। बक़ाया ॿियूं शयूं साॻियूं आहिनि। ओके कंदासीं त असांजो ही मॉडरेटिंग वेरिएबल क्रिएट थी वियो आहे। असां थोरो इनजो चेंज करे वठूं, नाला रीनेम करे वठूं हिनखे। त रीनेम में असां जेको आहे उहो क्वालिटी इनटू आहे तव्हांजो
satisfaction. ही असांजो मॉडरेटर खुली थी वियो। हाणे मां जेके तव्हांखे नंढी ॻाल्हि सम्झायां, हाणे ॾिसो यानी हिन जा हिते जेके इंडिकेटर उहे कोलैप्स आहिनि, उहे बंदि आहिनि, इनखे तव्हां जेके एक्सपांड कंदो त पोइ ॾिसो छा थो थिए त ही जेको आहे खुली आया। ठीकु आहे, हाणे हिते जेको आहे हिन में अहम जेका शइ मां तव्हांखे सम्झाई थो हलां त ही हुन खां कीअं मुख़्तलिफ़ आहे। उन में तव्हां ॾिसो असांजी बीटा वैल्यू, हिन में असां ॾिसो एरर ट्रम जेके आहिनि असां हिक ॿिए जा इस्तेमालु कयूं था। यानी ई जेका E11, E12, 13, 14 इहे सभु एरर ट्रम्स आहिनि। हाणे असां क्वालिटी ऐं जीअं असां क्वालिटी सर्टिफिकेशन खे पाण में इन जो जेको आहे इंटरेक्शन कयो आहे, त हाणे इन जेके एरर ट्रम्स आहिनि उहो खणी करे रखियो अथई। ठीकु आहे, हाणे इन हवाले खां जेके तव्हां ॾिसंदो त हिते ही ऑर्थोगोनलाइज़ेशन जी इन जी पंहिंजो ख़ासि तौर ते अचे थी तव्हांजी प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच। तव्हां हिते व्यू ॾिसो था त हिन में केतिरा वेरिएबल आहिनि। हाणे हिन में असां छा आहे जो असां क्वालिटी ऐं सर्टिफिकेशन हर हिकु इंडिकेटर हिक ॿिए सां मल्टीप्लाई कयो आहे, इन करे तव्हांखे तमामु घणा हिते वेरिएबल मिलनि था। अच्छा, वरी हिकु ॿिए तरफ़ हाणे तव्हां ॾिसो था हिते त जेका ॿी अप्रोच आहे टू स्टेज अप्रोच, जंहिंमें बि असां क्वालिटी ऐं सर्टिफिकेशन खे इंटरेक्ट कयो आहे, इंटरेक्शन कढियो आहे, त उन में ॾिसो था सिर्फ़ु हिकिड़ो ई वेरिएबल आहे तव्हांखे। त हाणे इहो फ़र्क़ु आहे तव्हांजे इन, यानी इहो फ़र्क़ु आहे तव्हांजी प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच जो, टू स्टेज अप्रोच जो ऐं ऑर्थोगोनलाइज़ेशन अप्रोच जो। ठीकु है, सो बहरहाल हाणे असां हिनखे छा कजे, हिनखे असां कोलैप्स था कयूं, बंदि था कयूं, हिन में हाइट था कयूं, हिनखे हाइट थी वियो। ठीकु आहे, हाणे असां हिन मॉडरेटर इंसर्ट कयोसीं। हाणे असां हिनखे ॾिसूं त मॉडरेटर जो इम्पैक्ट केतिरो आहे तव्हांजी आर स्क्वायर ते। ठीकु आहे, हाणे असांजी रन थी वई, आर स्क्वायर असांखे मिली वियो। ठीकु आहे, हा, उन खां पोइ असां ॾिसंदासीं त असांजो आर स्क्वायर जेको आहे उन खां पोइ वधी करे आर स्क्वायर असांजो 0.572। त इहो बहितर आहे, लॉजिकली बि थियणु घुरिजे। जॾहिं बि को तव्हां जेको वेरिएबल तव्हां इंडिविजुअल वेरिएबल तव्हां इंसर्ट कयो था मॉडल में, त लॉजिकली आर स्क्वायर वधणु घुरिजे। त उहा आर स्क्वायर असांजी काफ़ी बहितर थी आहे, वधी आहे। ठीकु आहे, हाणे असां ॾिसूं त हिते असां ॾिसंदासीं त जेको आहे एफ स्क्वायर यानी इन जो इफेक्ट केतिरो आहे, उन इफेक्ट खे असां चेक कंदासीं। अचो त असां उन इफेक्ट बि चेक करे वठूं। तो इन हवाले खां असां पंहिंजे एक्सेल फाइल में वञूं था। अच्छा दोस्तों, हाणे असां पंहिंजे उन एक्सेल फाइल ते अची वियासीं। बहरहाल हिन एक्सेल फाइल जी लिंक जेका आहे रखी छॾियो आहे हिन वीडियो जे हेठां, तव्हांखे लिंक मिलंदी जंहिंमां इहो एक्सेल फाइल तव्हां डाउनलोड करे सघो था। ठीकु आहे, सो हाणे हिन में असां जेके ही असांजे आर स्क्वायर जा वैल्यू हिते विझंदासीं ऐं हिते असांखे ख़बर पवंदी त इहो इफेक्ट उहो स्मॉल आहे या लार्ज आहे या मीडियम आहे या इफेक्ट न आहे। उन जा ही तव्हांखे ही कैटेगरीज़ मिलंदियूं, 4 कैटेगरीज़ मिलनि थियूं। कंहिं बि कैटेगरी में फाल थी त उहा ख़बर पवंदी त असांजो केतिरो इन मथां इम्पैक्ट आहे। सो हाणे असां छा कयूं, हिन में ॿियो जेकी फिटी कलर में जेके ॿ हिन में असांखे फिल कयूं। हाणे इंक्लूड जो मक़सदु इहो आहे त जॾहिं असां पंहिंजो हिन में मॉडरेटर इंक्लूड कयोसीं, तव्हांखे यादि असां आर स्क्वायर 2 दफ़ा मैयर कयोसीं। हिकु दफ़ो जंहिं वक़्तु असां हिन में पंहिंजो मॉडरेटर इंक्लूड कयोसीं ऐं जंहिं वक़्तु असांजो मॉडरेटर हिन में हुयो ई कोन, इहे ॿई असांखे आर स्क्वायर मिलियल आहिनि हिन में। सो जॾहिं उहो 0.572 जॾहिं मॉडरेटर हुयो ऐं जॾहिं मॉडरेटर न हुयो मॉडल में, उन वक़्तु असांजो हुयो 467। ठीकु आहे, जीअं असांखे ॿाहिरि ईंदासीं त असांखे ख़बर पवंदी त जेको इम्पैक्ट आहे उहो असांजो 0.24 यानी ही 0.02 खां मथे ऐं 0.015 खां घटि, यानी इन जे विच में आहे। त जंहिं करे ॿुधाए थो त इहो कोई इम्पैक्ट आहे, इहो मीडियम आहे ऐं इहो बहितर इम्पैक्ट आहे जेको आहे तव्हांजो पंहिंजो इन जो इफेक्ट साइज़ जो। सो इन हवाले खां जेकॾहिं नंढो इफेक्ट बि हुजे हा, यानी स्मॉल इफेक्ट बि हुजे हा, त तॾहिं बि को मसइलो कोन्हे। हुते तव्हां ॾिसी रहिया आहियो, भले करे इहो घटि बि हुजे हा, मिसाल सिंपल स्मॉल इम्पैक्ट हुजे तॾहिं बि को मसइलो कोन्हे। छो इन हवाले खां हिकिड़ो साइटेशन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चिन एट आल 2003 में जेको तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो चए थो त स्टेट दैट low effect size of IF square does not necessarily imply that the underlying moderator effect is negligible। माना उन नंढो बि ज़रूरी न आहे त इहो जेको इफेक्ट आहे उहो जेको आहे उहो निग्लिजिबल हुजे या कंहिं कम जो न हुजे। Even a small interaction effect can be meaningful under the extreme conditions if the resulting beta change the meaningful
ऐं वॾे करे कुझु ख़ासि मख़सूस हालात आहिनि में स्मॉल इफेक्ट बि तमामु वॾो इम्पैक्ट ॾींदो आहे, then it is important to take the condition into the account. जेको चिन ऐं मार्कोलिन ऐं न्यू स्टेट कयो आहे 2003 में। त ठीकु आहे, सो बहरहाल हाणे असां इहो सम्झी वियासीं। हाणे असां हलूं था पंहिंजे स्मार्ट पीलिस तरफ़। हाणे असां पंहिंजे स्मार्ट पीलिस में अची वियासीं। असां मॉडरेटर जो इफेक्ट साइज़ खे बि चेक कयोसीं ऐं असां हिते जेके हिन जा वैल्यूज़ आहिनि उन वैल्यूज़ खे बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। त मिसाल जेको लाइटी जो को इम्पैक्ट आहे बीटा जो उहो 0.172 आहे, क्वालिटी जो 0.23 आहे ऐं हिन जो ॾाढो सुठो इम्पैक्ट आहे। बहरहाल हाणे असां ऐं अच्छा हिकिड़ो अहम शइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते जेको असांजो क्वालिटी सर्टिफिकेशन जेको इम्पैक्ट आहे हिन ते मॉडरेटर उनजो नेगेटिव इम्पैक्ट आहे। इहे 4 असांखे इहे पाथ मिलनि छा इहे सिग्निफिकेंट आहिनि या न आहिनि इहे बि चेक करे वठूं। उनजे लाइ तमामु आसान आहे त असां बूटस्ट्रैपिंग में वेंदासीं, उन खां पोइ असां पुलिस त हिते जेके बि जेके असांजो आहिनि बूटस्ट्रैपिंग जे लाइ ऑप्शन्स आहिनि इहे बहितर आहिनि ऐं उन खां पोइ असां स्टार्ट कैलकुलेशन इहो कुझु टाइम वठंदो आहे, तेसीं असांखे इंतज़ारु करिणो पवंदो। दोस्तो हिते असांजो बूटस्ट्रैपिंग जा जेके रिज़ल्ट्स अची विया आहिनि ऐं हिते असां ॾिसंदासीं त जेके असांजा रिज़ल्ट्स आहिनि उहे सभई असांजा सिग्निफिकेंट आहिनि। ख़ासि तौर ते असां इंट्रस्टेड आहियूं क्वालिटी सेटिस्फिकेशन जो इंटरेक्शन जो इफेक्ट जेको आहे उहो असांजे बिहेवियर इंटेंशन ते त इहो बि असांजो सिग्निफिकेंट आहे। तव्हां हिते ॾिसो त पी वैल्यू उहो 0.00 आहे, तमामु घटि आहे 0.05 खां, ऐं स्टेटिस्टिक उहा आहे 3.8। इन मक़सदु इहो 1.96 खां जॾहिं मथे हूंदी त ऑटोमेटिकली जेको तव्हां हाइपोथेसिस हूंदो उहो सिग्निफिकेंट हूंदो ऐं उनजो पी वैल्यू बि जेको आहे उहो 0.05 खां घटि हूंदो। त जेको आहे हिते तव्हां ॾिसो था रिज़ल्ट असांजा काफ़ी बहितर आहिनि असांजा। ऐं ॿियो हिकिड़ो आहे त असांजो जीअं हिन में असांजो सेटिस्फिकेशन असांजो उहो आई वी हुयो, उन जी ॾिसूं त उहो बि असांजो सिग्निफिकेंट आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहो लॉजिकल आहे त जेको तव्हांजो रिलेशनशिप बिटवीन द इंडिपेंडेंट वेरिएबल ऐं डिपेंडेंट वेरिएबल जेको फोकस्ड आहे, ठीकु आहे। हाणे हिते फोकस जेको असांजो उहो सेटिस्फिकेशन आहे, हिते लॉयल्टी बि आहे पर लॉयल्टी अंदरि फोकस न आहे असांजो, छो असांजो जेको इंटरेक्शन कयो इंटरेक्शन में असां उन में तव्हांजी सेटिस्फिकेशन ऐं जेको आहे असांजो क्वालिटी ॿिन्ही जो असां जेको आहे इंटरेक्शन कराए एज़ अ मॉडरेटर रखी। सो हाणे सेटिस्फिकेशन जेको आहे उहो असांजो अंडर फोकस्ड आहे, ठीकु आहे। हाणे उनजो रिलेशनशिप घटि में घटि डायरेक्ट रिलेशनशिप उहो सिग्निफिकेंट हुजणु घुरिजे, त उहो बि हिते सिग्निफिकेंट आहे। लॉजिकल इहो थी जेको आहे इहो हुजणु घुरिजे, सिग्निफिकेंट न आहे त पोइ हुनजो मॉडरेशन बि कोन थी सघे थी, ठीकु आहे। सो हाणे इहे असां हिते रिज़ल्ट असांखे मिली विया, ठीकु आहे। हाणे असां में ॿी हिकु शइ चऊं त ॾिसूं त इहो इनजो असां कॾहिं वठूं स्लोप करण लाइ छा आहे तमामु आसान आहे। हिन दफ़े तव्हां स्मार्ट पीलिस में इन में वेंदो ऐं उहे साॻियूं तव्हां कैलकुलेशन कंदव त हिते तव्हांखे स्लोप बि मिली वेंदो। जीअं हिते स्लोप में आयासीं ॾिसो त हिते सिंपल स्लोप एनालिसिस इहो अची वियो, ठीकु आहे। हाणे ही सिंपल स्लोप एनालिसिस जंहिंमें क्वालिटी सेटिस्फिकेशन आहे, बेरिएंटेशन आहे, इहो तव्हां हिनखे हितां कॉल चार्ट खे कॉपी करे ऐं हिते तव्हां बिट ते हाइट चेंज कयो या इनजी साॻी की सेटिंग खे रखो, तॾहिं बि तव्हांजी मर्ज़ी ओके कंदव त इहो जेको आहे तव्हां कॉपी थी वेंदी, किथे बि तव्हां हिनखे पेस्ट कयो। अल्टरनेटिवली असां हिनखे एक्सेल में बि असां हिनखे कमु करे सघूं था। हाणे एक्सेल में ड्रॉ करण जे लाइ असांखे छा खपनि, असांखे ही जेके 3 वैल्यूज़ आहिनि इहे तव्हां ज़हन में रखो, 35 यानी ही ऐं ॿियो ही वैल्यू ऐं न सिर्फ़ु ही ऐं उन खां पोइ ही वैल्यू जेके असांखे इहे वैल्यू तव्हां लिखी ऐं जॾहिं तव्हां एक्सेल में हलंदासीं इहे वैल्यू ई असांखे उते इनपुट कंदासीं त असांखे उते जेको आहे उहो असांखे नतीजो मिली वेंदो तव्हांजो, ठीकु आहे। हाणे असां हलूं था उन तरफ़ त असां चेक कयूं त छा इहो आहे ऐं मॉडरेट ऐं पंहिंजो त उहो ठीकु आहे। हाणे हलूं असां एक्सेल फाइल जी तरफ़। अच्छा दोस्तो, हाणे असां एक्सेल जे फाइल ते अची वियासीं जंहिंमें असां इन जो जेको स्लोप आहे उहो असां ठाहिण जी कोशिशि कंदासीं। हाणे ही जेको असांजो ही जेको एक्सेल फाइल आहे इहो तॾहिं असां इहो इस्तेमालु कंदा जॾहिं तव्हांजो जेको मॉडरेटर आहे उहो कंटिन्यूअस हूंदो, पर जेकॾहिं तव्हांजो मॉडरेटर कैटेगोरिकल आहे त पोइ उन लाइ हिकिड़ो ॿियो टूल आहे। बहरहाल जेके बि तव्हांजो मॉडरेटर कंटिन्यूअस आहे या तव्हांजो उहो कैटेगोरिकल आहे, ॿिन्ही जा जेके फाइल आहिनि एक्सेल फाइल मूं रखी छॾिया आहिनि
इन वीडियो जी लिंक जे हेठां उतो ता ॿई डाउनलोड करे सघो था। हाणे हिन में असांखे छा करणो आहे, सिंपल जेको आहे क्वालिटी एंड सर्टिफिकेशन तव्हांजो तव्हां लिखणा आहिनि नालो, इंडिपेंडेंट वेरिएबल डिपेंडेंट वेरिएबल नालो लिखणो आहे। उन खां पोइ असांखे हिते जेके आहिनि से इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि, डिपेंडेंट इहे सभु शयूं असांखे फिल करणियूं आहिनि, त हिते तव्हांखे उनजो इफेक्ट नज़र अची वेंदो। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हां हिनखे इंटरप्रेट करे तव्हां हाणे हिकिड़ो जेको स्मार्ट पीरियड्स ख़ुदि जेको ग्राफ ॾिए थो, स्लोप ॾिए, उहो बि आहे। हिकिड़ो ॿियो बि हीउ तरीक़ो आहे, हीउ वधीक पसंदि कयो वेंदो आहे, इन करे मूं तव्हांखे हीउ ॿुधाए छॾियो। अच्छा, हाणे हीउ जेको वरितो वियो आहे, हीउ जेका वेबसाइट इतां वरितो वियो आहे। हाणे इन ते हलूं, इन में ॾिसो थोरो मां तव्हांखे इन जो इंट्रोडक्शन कराईंदो वञा त जर्मी डॉर्सन इहो जेको आहे लिंक इहे अचनि काथूं थी, इहो थोरो मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा। दोस्तो, असां हाणे उन जेका जर्मी वारी जेका दोस्तों असां हुन वेबसाइट ते अची चुका आहियूं। हिन वेबसाइट में तव्हां ॾिसो था त jeremy.cv इहा हिन वेबसाइट आहे। हिन में असांजो आहे त इंटरप्रेटिंग इंटरेक्शन इफेक्ट। तो हाणे हिन में असांजो जो जेको आहे उहो 2 वे ऐं 3 वे इंटरेक्शन इफेक्ट हूंदा आहिनि। ठीकु आहे, 2 वे इंटरसेक्शन छा हूंदो आहे, उहो ॾाढो सिंपल आहे, जंहिंमें असां रिलेशनशिप चेक कंदा आहियूं बिटवीन द इंडिपेंडेंट वेरिएबल, डिपेंडेंट वेरिएबल ऐं टियों जेको उन में हूंदो आहे मॉडरेटेड। हाँ जन इहे हुजनि त असां हिनखे 2 वे इंटरएक्शन चऊं था, ऐं जंहिंमें ही असांजी आहे जेकी हिनखे तव्हां क्लिक कंदव त एक्सेल एस में जेको आहे को नओं लिंक खोली, जंहिंमें तव्हां इहो फाइल जंहिंमें तव्हां हिनखे डाउनलोड करे तव्हां से पंहिंजो कमु करे सघो था। ही आहे सिंपल स्लो टेस्ट जे लाइ। ठीकु है, अञा इनमें ॾिसूं था हिते वधीक हिते नॉन लीनियर 2 वे इंटरएक्शन, जॾहिं तव्हां नॉन लीनियर इफेक्ट हुजे, यानी जेको हिन सां कमु करे लीनियर डेटा ते, जेकी नॉन लीनियर आहे त उन जे लाइ वरी ही असां वटि टे आहिनि, जंहिंमें असां क्वाड्रेटिक 2 वे इंटरएक्शन आहे, लॉजिस्टिक आहे, उन खां पोइ पॉइसन 2 वे आहे। इहे जेकॾहिं तव्हां इन केस में तव्हांजो डेटा नॉन लीनियर आहे। अच्छा, अञा थोड़ो हेठि हलूं त तव्हां ॾिसो त हिते वरी 3 वे इफेक्ट बि तव्हांखे अची थो वञे। 3 वे इफेक्ट जंहिंमें आहे त ऑफन thought is a relationship between the x and the y and moderated by the z and w, यानी जॾहिं ॿ मॉडरेटर हुजनि त असांजो इनखे चवंदा आहियूं 3 वे इंटरएक्शन। ठीकु आहे, हाणे 3 वे इंटरएक्शन उन जे लाइ वरी तव्हांखे हिते हितां तव्हां पंहिंजे उन फाइल खे डाउनलोड करे सघो, जेको फाइल मूं तव्हांखे ॾेखारियो। ठीकु आहे, ही ऐं उन खां पोइ जेके तव्हांजो वरी नॉन लीनियर 3 वे हुजे त उन जे लाइ वरी ही असां वटि आहे लॉजिस्टिक पॉइसन इन जे लाइ। अच्छा, अञा थोरो हेठि हलंदासीं त हिते तव्हांखे मिले थो क्वाड्रेटिक इफेक्ट। जे तव्हां क्वाड्रेटिव हुजे त पोइ असां उन में जेके असां कली बि लीनियर इफेक्ट चवंदा आहियूं इहो हुजे त उन हवाले खां ही वरी मुख़्तलिफ़ जा जेके स्लोप आहिनि उहे तव्हां करे सघो था। पोइ तव्हांखे को इशू थो अचे ट्रबल शूटिंग, पोइ हिते तव्हां वञी करे उहा ट्रबल शूटिंग जे लाइ बि मदद वठी सघो था। ऐं जेके तव्हां हिनखे वधीक पोइ पंहिंजो को सलाह ॾियणु चाहियो था त ही आहे जर्मी डाउन जो जेको ईमेल एड्रेस, हुते वञी करे तव्हां हिनखे करे सघो था ईमेल। ही कुझु रेफरेंसिस आहिनि। बहरहाल ही पूरो इंट्रोडक्शन हुई, ॾाढी ज़बरदस्त वेबसाइट आहे जंहिंमें काफ़ी सुठा टूल असांखे मिली रहिया आहिनि। हाणे वरी असां वापसि पंहिंजे स्मार्ट पीरियड्स तरफ़ वञूं था। दोस्तों, हाणे असां आख़िर में वरी पंहिंजो उन ते अची वियासीं। बहरहाल ही मुकमल हिकिड़ो पंहिंजो अमली जेको आहे तव्हांजे साम्हूं वीडियो हुई, जंहिंमें असां इहो सिखियोसीं त ऑर्थोगोनलाइज़ेशन जेका एप्रोच आहे उहा असां कीअं अप्लाई कयूं स्मार्ट पीरियड्स में। पर नंढी ॻाल्हि मां सिर्फ़ु तव्हां सां इहो कंदो हलां आख़िर में त ऑर्थोगोनलाइज़ेशन जेकी जीअं त इहो जेको हिकिड़ो एक्सटेंशन आहे तव्हांजो प्रोडक्ट इंडिकेटर एप्रोच जो, इन लाइ लाज़मी आहे त तव्हां वटि जेको इंडिपेंडेंट जेको फोकस्ड आहे, इंडिपेंडेंट ऐं मॉडरेटर, इहे ॿई जेके आहिनि तव्हांजा रिफ्लेक्टिव हुजनि, लाज़मी इहो ई आहे। सो वरी बि रिफ्लेक्टिव फॉर्मेटिव जे हवाले खां जेके तव्हां सम्झणु चाहियो था त ही मुंहिंजूं 2 वीडियोस आहिनि, जंहिं मुफ़सिल तरीक़े सां मां इन ॿिन्ही खे एक्सप्लेन कयो आहे। पहिरियों मुनासिबु सम्झो त तव्हां उहो बि ॾिसी वठो। सो बहरहाल आख़िर में इन उमेद सां त ही वीडियो बि अगली वीडियो वांगुरु तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त लाइक कयो, शेयर कयो ऐं इनखे ॿियनि इहो पैगाम ॿियनि दोस्तनि खे पुॼायो त जीअं वधि खां वधि इहो जेके सिंधी भाउर कमु कंदा ॿुधंदा उन ताईं मैसेज पुॼे। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी हिन वीडियो खे पूरो ॾिठो।